शिकारपुर मां अवां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त म्यूनसिपल कमेटी शिकारपुर जे कच्चनि मुलाज़िमनि पंहिंजे मुतालबनि जे मंजता जे लाइ शिकारपुर प्रेस क्लब आॾो शदीद एहतजाज करे छिती नारेबाज़ी कई आहे। वधीक तफ़सील जे लाइ राब्तो कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, छाजे हवाले तां एहतजाज कयो वियो आहे, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल कमांडर साहब, शिकारपुर मां सां तफ़सीली ख़बर शेयर की हुई। शिकारपुर म्यूनसिपल कमेटी के कच्चनि मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंजता लाइ शिकारपुर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि जो चवणु हो त सिंध हुकूमत जे ऐलान बावजूद 7 महीना गुज़री विया आहिनि ऐं असांजी पघार न वधी वई आहे, जॾहिं त असीं कमु करे रहिया आहियूं। मुलाज़िमनि जो चवणु आहे त हिन महांगाई जे दौर में पेट पालणु मुश्किल थी वियो आहे। हिन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांखे हक़ ॾिनो वञे, असांजे बचनि ते रहम कयो वञे। असांखे 25,000 पघार ॾिनी वञे, जॾहिं त ॿियनि ज़िलनि में ऐलान खां पोइ पघार पूरी ॾिनी वञे थी। असीं हुकूमत सिंध ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील करियूं था त असांजी पघार पूरी ॾिनी वञे। सीओमओ शिकारपुर आबिद लतीफ़ राजपूत तो चवे त असां वटि कुझु न आहे, उन खां पोइ असांखे पघार 15 तारीख़ ते ॾिनी वञे थी। एहतजाज कंदड़ में अॻवान अबू बकर रिंद, इल्ताफ़ अहमद सूमरो, ग़ुलाम मुर्तज़ा शर समेत मुलाज़िमनि शिरकत कई ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि जो वधीक चवणु हुयो त असीं डिप्टी कमिश्नर शिकारपुर इब्रार जाफ़र खे गुज़ारिश था करियूं त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।